नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे खानपुर में का ख़बर ॾींदा आहियूं त खानगर घोर प्लेस में डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मुलाज़िम ने ईद जा कपड़ा विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे ज़िले चेयरमैन हाजी खान मेहर चयो त पीपी जा चेयरमैन मुलाज़िमनि खे पघारूं बि न पिया ॾियनि ऐं पघारुनि में बि कटौती करे रहिया आहिनि। पर असां डिस्ट्रिक्ट काउंसिल तरफ़ां समूरे ज़िले में बिना कंहिं फ़र्क़े जे तरक़ियाती कम कराइण सां गॾोगॾु मुलाज़िमनि खे वक़्त ते मुकमल पघारूं ॾेई रहिया आहियूं। असांजा तरक़ियाती कम ॾिसी हुकूमती धुर जा माण्हू मोकिलाइजी विया आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरक़ियाती कमनि में रुकावटूं विझण लाइ चीफ ऑफिसर समेत डिस्ट्रिक्ट काउंसिल जा समूरा ऑफिसर तब्दील कया विया आहिनि ऐं नवां मुक़ररु कयल ऑफिसर वरी काफ़ी अरसे खां जॉइनिंग करण लाइ तयारु न आहिनि। ज़िले चेयरमैन हाजी खान मेहर वधीक चयो त हुकूमती धुर जे माण्हुनि पारां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा फंड हड़प करण लाइ असांजे पीरियड पूरो थियण लाइ अहिड़ा हड़बा हलाए उन इंतज़ार में आहिनि त चेयरमैन जो मुदो ख़त्म थियण बाद डिस्ट्रिक्ट काउंसिल जे अवामी भलाई लाइ रखियल समूरा फंड आसानी सां हड़प करे सघजनि। ज़िले चेयरमैन हाजी खान मेहर वधीक चयो त असांजी कोशिशि रही त अवाम जा फंड अवाम ते ई ख़र्च थियनि। हिन चयो त असां अदालत में पिणु विया आहियूं। उमेदु आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो ऐं अवामी भलाई जा फंड अवाम ते ई ख़र्च थींदा। इन मौक़े ते ज़िले चेयरमैन हाजी खान मेहर डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मुलाज़िमनि में ईद जा कपड़ा पिणु विरहाया। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।